अस्सलाम वालेकुम नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। सिजावल जे हिंदू पंचायत मुसलसल कोशिशुनि ऐं साज़िश तोड़े कयल ज़ुल्म बैदि पंहिंजे नियाणी जे आशियाने खे उजाड़ण ऐं नेठि सरखरू थियण में कामयाब थी वई। यादि रहे त सिजावल जे हिंदू पंचायत जे चङनि मुड़ुसनि काफ़ी वक़्त खां नियाणीअ जे घर ते कब्ज़ो करण जी कोशिश कंदा रहिया। नेठि अॼु हिकु नियाणीअ खे बेघर करण कामयाब थी विया। सिजावल 2 मंज़िल घर बेवा हिंदू नियाणीअ जो ड्राहे हितां मंदर जो रस्तो ॾियो 2 करोड़नि जो सवालु आहे, जेके सुठियुनि जी तर्जुमानी कंदे चवनि पिया हीउ असांजो ज़ाती मसइलो आहे। इन्हनि खे घुरिजे त इन नियाणीअ सां पेश ईंदड़ तज़लील जो अज़ाज़ो करे खेनि इंसाफ़ ॾियारीनि। वधीक ॿुधो हिन नियाणी खे पंहिंजे ई ज़ुल्म जी सतायल आहे। ही मसलो जेका 2 सालनि खां वठी हले पियो। पहिरियों त असांजे घर सील कराए छॾियो हुओ, उनखां पोइ जॾहिं DC साहब असांजो घर खोले सील असांजे हटाए ॾिनो, उनखां पोइ ही बार असांजे घर अचंदा विया ऐं असांखे धमकियूं ॾिनो त तव्हां जेका पंहिंजे घर जे अंदरां घस ॾियो, न त असीं सुभाणे घर खे तोड़े करे हितां घस कढंदासीं। जंहिंमें डॉक्टर होतचंद, डॉक्टर जेठा, गुलाब राय, डॉक्टर राजू ऐं ॿिया बि 16 मेंबर्स ही पूरा जेका पंचायत जी ठहियल आहे 16 मेंबर्स हुन में सभई इहे शामिल आहिनि। ऐं मुंहिंजी अमड़ जॾहिं कल्ह इन्ही वटि वई, जॾहिं तोड़फोड़ शुरू कयूं त असांखे इतला कोन कयूं, न को परदो ॾिनो, न को कंहिंखे ॿुधायूं त नियाणियूं आहिनि। ख़बर आहे सभिनी खे त हिन घर में नियाणियूं रहनि थियूं त परदो करणु त लाज़मी आहे न। न को असांखे परदे जो ॿुधाए डायरेक्ट तोड़फोड़ करणु शुरू कयो। मुंहिंजी अमड़ जेकी आहे नी सां ॻाल्हाइण वई त तव्हां जेको आहे असां भले तव्हां हुतां मंदरु ठाहियो, लेकिन असीं पंहिंजे घर जे अंदरां घस कोन ॾींदासीं। लेकिन इन्ही मुंहिंजी अमड़ खे गले मां झले ॿाहिरि निकिरायो, उनखे गोगा ॾिनो ऐं चयूं त मरनि था त मरण ॾियो इन्ही खे। असांखे गारियूं ॾिनो। डॉक्टर जेठानंद इलाही किने नमूने सां असांखे गारियूं ॾिनी, अहिड़ी लैंग्वेज यूज़ कने जेको ॿुधाइण खां बि मतिलबु त इंसानु ॿुधाए नथो सघे। असीं नियाणियूं हुयूं न, कहिड़ी ज़ुबान में ॿुधायूं त हुन असांखे कहिड़ियूं गारियूं ॾिनियूं आहिनि। पोइ मुंहिंजी अमड़ खे जेको आहे ॿाहिरि कढी ॾिनो। मुंहिंजी अमड़ जी तबियत बि सही कोन, मुंहिंजी अमड़ जी बांह ते बि निशान लॻा पिया आहिनि तशद्दुद जा। मुंहिंजो DG आहे हैदराबाद, गवर्नमेंट ऑफ सिंध एंड SP ऑफ सुजावल, सभिनी सां ई मुतालबो आहे। जेका बि गवर्नमेंट जा वॾा आहिनि, रेस्पेक्टफुल सर आहिनि असांजा, मुंहिंजो उन सभिनी सां मुतालबो आहे त इंसाफ़ कयो। नहीं जेका माण्हू हुन जे अंदरि आहिनि, तव्हां भले इन जी जेकी आहे करियो, इन्वेस्टिगेशन करियो त हीअ जेका आहिनि क्रिमिनल्स आहिनि, जेका बि थी वेठा आहिनि। हीअ जेका आहिनि इन जी का असांजी पंचायत में इन जी का सिलेक्शन न आहे थी, पाण खे पाण चूंडे करे वेठा आहिनि ऐं क्रिमिनल्स आहिनि। इन का असांजे समाज जा ठेकेदार कोन, हीअ सभु ॻाल्हियुनि मां असांजा ठेकेदार आहिनि। हीअ सिर्फ़ु कूड़ ॻाल्हाइनि था, इन जे हर लफ़्ज़ में कूड़ भरियल आहे। असांजी स्टेटमेंट 2 सालनि खां वठी हिकिड़ी आहे। कंहिं चैनल ते वञो, कंहिं बि जेको आहे वीडियो ते वञो, तव्हांखे इहे स्टेटमेंट मिलंदी। असीं पंहिंजे घर जे अंदरि घस कोन ॾींदासीं। मंदरु असांजो बि आहे, असीं बि हिंदू आहियूं, असांखे मंदरु प्यारो आहे। असीं नियाणियूं आहियूं, छा नियाणियूं मंदरनि खां घरनि खां ज़्यादा अज़ीज़ हूंदियूं न? मंदरु सभु मरियूं। हर मज़हब में इहो ई आहे, जंग हुजे उते बि औरत जी इज़त कई वेंदी आहे। नी त औरत खे गले मां झले ॿाहिरि निकिरायो आहे। हीअ कंहिं बि मज़हब में कोन्हे। जंहिं ताईं कूड़ा भले केतिरा बि पंहिंजा सफ़ाइयूं ॾेई छॾनि, पर कूड़ त कूड़ आहे न। को मज़हब हुजे, को बि उन में मतिलबु नियाणी खे मंदर मां झले ॿाहिरि निकिरायो हुन, छा उहो सही आहे? गोगा ॾी करे उन ते निशान ठाहे करे मुंहिंजी माउ जे बांह ते निशान लॻा पिया आहिनि, असांखे गारियूं, छा उहो सही आहे? वीडियो में त सभु कुझु ज़ाहिर थिए पियो। मुंहिंजी सभिनी सां इहा गुज़ारिश आहे त इंसाफ़ कयो वञे, न त सुभाणे कुझु बि थींदो हुनजा ज़िम्मेदार सभु पूरी गवर्नमेंट हूंदी। या असीं मरंदासीं या हिनी खे मारंदासीं। कुझु बि थी वेंदो, घस तव्हां कोन ॾींदासीं। हीअं असांजो घर, असीं हिन मां घस कोन था ॾेई सघूं। हीअ लास्ट ई आहे, हुनखे वॉर्निंग सम्झो, कुझु बि सम्झो। आउं हिकिड़ी हिंदू नियाणी आहियां ऐं मूं पंहिंजी स्टेटमेंट हीअ ॾिनी आहे। सुभाणे कुझु बि थियो, हुनजा ज़िम्मेदार पूरी हिंदू कम्यूनिटी, पूरी सुजावल जी हिंदू कम्यूनिटी बि हूंदी ऐं पूरी गवर्नमेंट बि हूंदी, जंहिं असां साथ न आहे ॾिनो। उन वटि पावर आहे त असांजो बि रब वॾो आहे। असीं बि विड़ी वेंदासीं, मरी विड़ी करे बि हितां घस कंहिंखे कोन ॾींदासीं। थैंक यू।